नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम अफ़्तार ते गुफ़्तार में अॼु हिकु नए महिमान ऐं सिंध जी अहम शख़्सियत मुस्लिम लीग नून सिंध जे सदर इस्माइल राहू साहब सां गॾु आहियूं ऐं साणनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां कचहरी थींदी। इस्माइल राहू साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। इस्माइल राहू साहब, तव्हां पंहिंजी सियासत जी शुरूआति कीअं कई? यकीनन तव्हांजे तव्हां ते जेको सियासी असरु आहे तव्हांजे वालिद साहिबु शहीद फाज़ुल राव जो हूंदो। सियासत जी शुरूआति सच पुछो त असांखे ख़बर कोन्हे कईसीं कॾहिं, पर जीअं ई सम्झो त असीं शऊर असांखे आयो, सम्झ आई त असां पंहिंजो पाण खे हिकिड़े सियासी घर ऐं सियासी मैदान में महसूसु कयो। ऐं शहीद फाज़ुल राव सियासत में बि हो ऐं न रुॻो हिकिड़ी रवाजी सियासत में हो, पर जीअं त हू हिकिड़ो तमामु घणो सरगर्म, तमामु घणो एक्टिव, तमामु घणो मुहिमबाज़ ऐं हुनजी जेके सियासी सरगर्मियूं हूंदियूं हुयूं उहे तमामु तेज़ रफ़्तार सरगर्मियूं हूंदियूं हुयूं। पोइ हुन में डिफरेंस इहो हो त जीअं आम हिकिड़ा रवाजी सियासतदान थींदा आहिनि त उहो हुनजो तौरु तरीक़ो कोन हो। हू पाण सियासत में हो त उन जॻह ते हुनजी पंहिंजी इहा एफर्ट हुई बाक़ाइदे ऐं कोशिशि हुई। जेको असांजो जेको स्कूल ऑफ थॉट हो उन में रुॻो शहीद न, पर जेके बि दोस्त ऐं साथी ऐं तव्हांखे ख़बर आहे त जेके बि हूंदा हुआ, असांजा कॉमरेड्स हूंदा हुआ, साथी हूंदा हुआ, दोस्त हूंदा हुआ, हमदर्द हूंदा हुआ, ऐं असां उनजी मेजॉरिटी जेका, ऐं ईअं त न चवंदुसि त की 100%, पर शायदि 80-90% उहे माण्हू हूंदा हुआ जेके तक़रीबन पंहिंजे पूरे ख़ानदान, पंहिंजे पूरे साथ सां, पूरी पंहिंजी फैमिली सां, पंहिंजे औलाद सां, पंहिंजे घर वारनि सां गॾु जेके आहिनि से उन सियासत में हूंदा हुआ। शहीद फाज़ुल जूं के यादगिरियूं असांजे नाज़रीन सां के सारींदा? उहे यादगिरियूं त हुनजूं तमामु घणियूं आहिनि ऐं हू हिकिड़ो डिफरेंट क़िस्म जो, ग़ैर मामूली क़िस्म जो माण्हू हो, ग़ैर मामूली क़िस्म जो, न रुॻो हू ग़ैर मामूली क़िस्म जो इंसानु हो, पर पंहिंजे पाकिस्तान जे अंदरि या मुल्क जे अंदरि ग़ैर मामूली सियासतदान बि हो। जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त असांजी जेका नेशनल ऐं लेफ्ट जी जेका पॉलिटिक्स हुई, जंहिं स्कूल ऑफ थॉट जे असर में शहीद फाज़ुल बि रहियो ऐं उहो ई हुनजो सियासत जो मैदान रहियो, उहा ई हुनजे सियासत जी फील्ड रही ऐं उन ई बेस तां ऐं उन ई ग्राउंड तां हुन सियासत कई ऐं सियासत जी शुरूआति कई। ऐं सियासी अमल में त ख़ैर हू पहिरीं सरगर्म हो, माण्हुनि जी ख़िदमत ऐं समाजी ख़िदमत वग़ैरह ऐं जेके सिंध जे माण्हुनि जा इशूज़, सिंधी माण्हुनि जा इशूज़ जेके हुआ उन्हनि में हू पहिरीं सरगर्म अमल हो ऐं मैदान में हो। पर बाक़ाइदे तनज़ीमी तरह हुन परियो साहब ऐं उन्हनि गॾिजी जेको सॼो हिकिड़ो सियासी अमल शुरू कयो, त उन में जेको हुनजो स्कूल ऑफ थॉट हो उहो तव्हां ॾिसंदो त बिल्कुलु जेके लेफ्ट जी सियासत जा माण्हू हुआ उनखां अलॻि थलॻि थी हुन तमामु हर मैदान में जेको समाजी ख़िदमत हुजे, चाहे इनक़लाबी कमु हुजे, चाहे जेको बि हुजे, उन में हुनजो हिकिड़ो ग़ैर मामूली ऐं मुनफ़र्द किरदारु जेको हुन हर मैदान में जेको रखियो पंहिंजो, उहो हुन क़ाइमु रखियो ऐं हुन में हुन तमामु घणी आउं सम्झां थो त जीअं पंहिंजी जॻह ते हू इनक़लाबी बि हो, पर उन सां गॾोगॾु हू अवामी माण्हू बि हुयो। शहीद फाज़ुल राव जी शहादत थी उन वक़्तु तव्हां किथे हुआ ऐं तव्हां जूं जॾहिं इहा ख़बर तव्हां ताईं पहुती ऐं इहा ख़बर तव्हां ताईं कीअं पहुती ऐं उन वक़्तु तव्हां जूं फीलिंग्स छा हुयूं? शहीद फाज़ुल नेचुरली असांजो हिकिड़ो पंहिंजी जॻह ते मुंहिंजो वॾो ब्रदर हूंदो हो, उहो सॼो असांजो हलाईंदो हुयो पोयां। मतिलबु जॾहिं बाबा एक्टिव पॉलिटिक्स में हो, असां हैदराबाद में पढ़ंदा हुआसीं, त पोयां मुंहिंजो मोहम्मद सिद्दीक़ वॾो ब्रदर हूंदो हो, वॾो भाउ हूंदो हो, उहो सॼो पोयां जेको असांजो ज़मीनदारी जो कमु, राज जो कमु वग़ैरह जेको हवाले उनजो हूंदो हो, उहो उन में सरगर्म हूंदो ऐं उनखे संभालींदो हो। त इहो जेको सॼी साइड जेका हूंदी हुई, पोइ जॾहिं MRD जी मूवमेंट हली त अदा सिद्दीक़ जेको हुयो उहो रूपोश थियो, पार्टी जे फ़ैसिले ते थी हू रूपोश थियो त भई ठीकु आहे जेसि ताईं पोयां जे कमकार हलाइण जे लाइ, ऐं उहो थोरो पासीरो रहे, साइड ते रहे। त उन दौरान मूंखे वरी बाबा जन चयो जेल मां ई त हाणे तव्हां वञो, ठीकु आहे, पोयां वञी इहो थोरो कमकार ज़मीनदारी जो, राज जो इहो कयो, जेसि ताईं सिद्दीक़ मोटी ईंदो त पोइ वरी भले वापसि अची पंहिंजी पढ़ाई जारी रखिजो हैदराबाद में।
पोयां त सिद्दीक़ी जो सॼो वाक़ियो थियो ऐं उहो बि उन जवानी में ई हलियो त पोइ कंटिन्यूली मूंखे पंहिंजो उते ज़मीनदारी संभालणी पई ऐं उते ई रहणु लॻुसि। बाबा मोटी आयो 86 में, जेका कंटिन्यूसली MRD जो आख़िरी हू क़ैदी हो जेको पाकिस्तान सॼे में शहीद फाज़िल राहू MRD जे क़ैदियुनि में आख़िरी क़ैदी हो जेको आज़ादु थियो। ऐं आज़ादु थियण खां पोइ उनखे 6 महीना बि ज़िंदह रहण जो मौक़ो, सियासत करण जो मौक़ो न ॾिनो वियो ऐं हू हुनजी शहादत थी। त ऐं उते ॻोठी हुआसीं, असां किथे वियल हुआसीं त उते ई असांखे इहा ख़बर मिली त फाज़िल शहीद थिए जेको आहे सो फाज़िल राहू ते अटैक थियो ऐं ॻोठ बि कोन हुओ, कंहिं ॿिए पासे वियुसि। त उहा यकीनन उहा हिकिड़ी अहिड़ी सूरताल हुई जेका आउं सम्झां थो त रुॻो असांजे घर, असांजे ख़ानदान या शहीद फाज़िल राहू जी पार्टी, शहीद फाज़िल राहू जे साथियुनि, दोस्तनि, हमदर्दनि जे लाइ न, पर पूरी सिंध जे लाइ जेका हुई सा हिकिड़ी तमामु ॾुखो ईंदड़ ख़बर ऐं दर्दनाक ख़बर हुई। उनजा कातिल केरु हुआ ऐं छा तव्हां में कॾहिं उन्हनि कातिलनि खां पलांद वठण जी का सोच पैदा थी? ॾिसो, असां इहो सम्झूं था त शहीद जा कातिल त उहो पूरो उहो समाज हो, उहो पूरो हिकिड़ो निज़ाम हुयो जंहिंजे ख़िलाफ़ु हुन जंग कई, जंहिंजे ख़िलाफ़ु हुन जदोजहद कई ऐं जंहिंजे ख़िलाफ़ु हू मैदान ते लथल हो। पर जेके ज़ाहिरी कातिल हुआ ऐं असां कॾहिं बि इहो ज़हन में न रखियो त असीं को बदिलो वठूं या असीं को इंतकाम वठूं। उहे केरु हुआ कातिल? उहे जेके माण्हू हुआ उहे उते जा ज़ात जा चांग हुआ जिन शहीद जंहिं ते हमिलो कयो शहीद ते ऐं शहीद कयो। उनजे कत्ल जा शहादत जा मुहरकात छा, छो उनखे मतिलबु? ॾिसो, इहा काफ़ी ॾिघी ॻाल्हि आहे। जेकॾहिं शहीद फाज़िल राहू हिकिड़ी उहा शख़्सियत हो जंहिं कंहिं पंहिंजी पूरी सियासी जदोजहद में, पूरे पंहिंजी सियासी कैरियर में ऐं पूरी जेका हुनजी सियासी ज़िंदगी रही उन में कॾहिं बि कंहिं बि स्टेज ते हुन को कॉम्प्रोमाइज़ न कयो। कॾहिं बि कंहिं बि स्टेज ते हुन, आउं सम्झां थो, हिकु लहज़े जे लाइ बि इहो न सोचियो त हू जेका जदोजहद करे रहियो आहे, जमहूरियत जे लाइ जदोजहद करे रहियो आहे, आमरीत जे ख़िलाफ़ु जदोजहद करे रहियो आहे, सहाफ़त जी आज़ादी जे लाइ जदोजहद करे रहियो आहे, सिंध जे हारियुनि जे लाइ जदोजहद करे रहियो आहे, सिंध जे हक़नि जे लाइ जदोजहद करे रहियो आहे। त उन तमामु जेके हुनजी स्ट्रगल हुई, हुनजा जेके फरन्स हुआ, जेके महाज़ हुआ, या जेके लोकल माण्हू आयल फील्ड्स आहिनि उन ते जेके हू लोकल माण्हुनि जे राइट्स जे लाइ स्ट्रगल करे रहियो आहे, जेके हिते लोकल माण्हुनि जे ज़मीननि जे लाइ स्ट्रगल करे, केतिरा ई पासा आहिनि। इस्माइल राहू साहब, पहिरियों रोज़ो कॾहिं रखो, का यादगिरी आहे? इहो तव्हां नंढे हूंदे रखियोसीं, असांखे यादि कोन्हे, नंढे हूंदे ई रखियोसीं। मूंखे इहो ज़हन में नथो अचे, पर नंढे हूंदे घणा रखंदा हुआसीं, हाणे करे नथा रखूं, पर इहो काफ़ी आउं नंढो हुउसि जॾहिं मूं रोज़ो रखियो। घर में रोज़े जो माहौल हुयो? असां वटि घर में हुयो, बिल्कुलु हुयो, बिल्कुलु बिल्कुलु। शुरू में असां वटि बिल्कुलु रोज़े जो माहौल हूंदो हो। पहिरियों रोज़ो ॻोठ में ई रखियो? जी, ॻोठ में। असां ॻोठ में ई रहंदा हुआसीं। मुंहिंजी प्राइमरी एजुकेशन, तइलीम बि ॻोठ में थी। रांदि बांदि कंदा, का स्पोर्ट्स, का को शौक़ु हुयो रांदि जो? रांदि जो शौक़ु हूंदो हो। इहे पंहिंजूं जेके ॿाहिराड़ी जूं रांदियूं थींदियूं आहिनि, कोॾी कोॾी, दरियूं घणियूं, इहे कंदा हुआसीं। ऐं पोइ उन में धक वग़ैरह बि लॻंदा हुआ, चोटूं बि लॻंदियूं हुयूं ऐं हॾ बि भॼंदा हुआ, ज़ख़्म बि ईंदा हुआ। म्यूज़िक सां दिलचस्पी आहे? म्यूज़िक सां आहे ऐं नंढे हूंदे बि हूंदी हुई, पर घटि घणी। आउं तव्हांखे ॿुधायां, असांजी ओवरऑल जेका असांजी परवरिश रही न, नंढे हूंदे जीअं असां हिकिड़ो शौरी लाइफ में आयासीं त जीअं ॿारनि जो हिकिड़ो डिफरेंट हिकिड़ो जीअं थिए थो, जीअं अॼुकल्ह जा ॿार आहिनि, ख़ैर हूअं त हिकिड़ो हुअं ई ॿाहिराड़ी जो माहौल हो, असांजो ॻोठ जो माहौल हो, पर उन ॻोठ जे माहौल में असांखे वरी तमामु हिकिड़ो डिफरेंट माहौल मिलियो। बाबा जी कोशिशि हुई त बजाए उनजे जेके हुनजा ॿार आहिनि उन्हनि जा तवजह फ़क़ति ॿिनि तरफ़ रहे, हिकिड़ो इहो त हू तइलीम हासिलु कनि, उन जी कोशिशि रही। त हाणे खां हुनखे तमामु घटि मौक़ो मिलियो जो हुनजी तमामु सरगर्म एक्टिव पॉलिटिकल लाइफ हूंदी हुई ऐं उन में हू फैमिली खे ऐं घर खे तमामु घटि टाइम ॾेई सघंदो हो। त ॿियूं जेके हिकिड़ियूं सरगर्मियूं हूंदियूं आहिनि ॿारनि जे हवाले सां, नौजवाननि जे हवाले सां, त नंढे हूंदे खां वठी असां जेको आहे सो उन पासे घटि रहियासीं। तव्हांखे वधीक प्यारु वालिद जे तरफ़ां मिलियो या वालदा जे तरफ़ां? ॾिसो, प्यार त हाणे नेचुरल ॻाल्हि आहे त वालदा जेका हूंदी आहे सा माण्हू खे
वधीक प्यारु कंदी आहे, हुनजी वधीक अटैचमेंट हूंदी आहे। पर असां जीअं त घणो असांजो जेको अटैचमेंट हूंदी हुई बाबा सां हूंदी हुई, जो सियासी तरह असीं हिकिड़ो पंहिंजे किथे ॿार बि हुआसीं, पर ॿार सां गॾो गॾु ई नंढे हूंदे ई असांखे हूअं बि जेको ॿारु थींदो आहे उनजो तव्हांखे ख़बर आहे त जेकॾहिं पुटु आहे त उनजो आइडियल पंहिंजो कहिड़ो बि हुजे, खणी माण्हू हुजे, जिते बि हुजे, उनजो आइडियल जेको पहिरीं आइडियल हूंदो आहे उहो उनजो वालिद हूंदो आहे। पर असां त हाणे ज़ाहिर आहे हुआसीं हुन में सियासी घर ऐं सियासी परवरिश रही हुआसीं, सॼे मामले में हुआसीं, त उनजे करे बि असांजो उन सियासी सोच, सियासी फ़िकिर ऐं सियासी सरगर्मियुनि जे करे बि वालिद साहिब सां घणी अटैचमेंट। बाबा घणो ॿारनि खे जेको आहे सो मतिलबु जीअं हिकिड़ा आम रवाजी वालदीन थींदा आहिनि, इन क़िस्म सां उहो बाबा जे तरफ़ां न असांखे उहो प्यारु मिलंदो हो या हू कंदो हो, उन क़िस्म जो प्यारु त हू बेपनाह कंदो हो, तमामु घणो कंदो हो। नाज़रीन, हिते वठूं था हिकिड़ो ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ इस्माइल राऊत साहिब सां असांजी कचहरी जारी रहंदी। नाज़रीन, असीं वापसि आया आहियूं ऐं इस्माइल राऊत साहिब सां असांजी कचहरी जारी आहे। शहीद फाज़िल राऊत सां जेल में पहिरियों दफ़ो कॾहिं मिलिया? पहिरियों दफ़ो आऊं मिलियसि तॾहिं मुंहिंजे ख़्याल में शायदि 70 आहे या छा 1970 आहे। आऊं ॻोठी रहंदो हुउसि। घणा भाउर भेनर आहियो? असां 5 भाउर ऐं 5 भेनर आहियूं। वॾो भाउ असांजो जंहिंमें अदा सिद्दीक़ मरहूम, जेको हुनजो जवानी में ई 28 साल जी उमिरि हुई जॾहिं 1984 में एक्सीडेंट थियो ऐं हू एब्सकॉन्डर हो, रूपोश हो। हुनजो असीं बाबा हिते लांडी जेल में क़ैद हो, सही तरीक़े सां हुनजो इलाज बि न कराए सघियासीं, हू हुन में जेको आहे सो वफ़ात करे हलियो। बाक़ी हाणे 4 भाउर आहियूं असीं, 5 भेनरूं। तव्हांजे घराणे, तव्हांजे वालिद साहिब ऐं तव्हां ख़ुदि काफ़ी अरसो तबक़ाती ऐं खाबी धुर जी सियासत कई, ऐं उन में अव्हांखे काफ़ी तकलीफ़ूं बि आयूं, कोड़ा बि सठा, वॾियूं क़ुर्बानियूं अव्हांजी फैमिली में। अव्हां इहो स्कूल ऑफ थॉट जेको हुयो इनखे छॾे करे ऐं हिकु पार्लियामानी ऐं इक़्तिदार जी सियासत कंदड़ जमायत मुस्लिम लीग में शामिलु थिया, ऐं इहो यू टर्न तव्हांजी ज़िंदगी में कीअं आयो? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि त वफ़ाक़ जी सियासत जेका हुई ऐं मुल्कगीर अहिड़ी पार्टी हुजणु खपे जेका सही मुल्क में जमहूरियत बि आणे, ऐं मतिलबु उन वक़्तु जा त प्रिंसिपल्स हिकिड़ा बिल्कुलु डिफरेंट हुआ, ऐं शहीद जा ऐं शहीद जी सियासत जा। पर लेफ्टी पॉलिटिक्स, खाबी धुर जी सियासत, क्लास स्ट्रगल वग़ैरह, इहे सभु पंहिंजी जॻह ते हिकिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि जेके शहीद जी सियासी ज़िंदगी जो इसूल बि रहियूं ऐं हिसो बि रहियूं। पर वफ़ाक़ जी सियासत जे हवाले सां अवामी नेशनल पार्टी शहीद पंहिंजी ज़िंदगी में ठाही। हुनजो इहो ई ख़्वाहिश हुई त पूरे पाकिस्तान लेवल ते जेके बि जमहूरी क़ुवतूं आहिनि या खाबी धुर जूं क़ुवतूं आहिनि ऐं जेके हक़ीक़ी मायना में माण्हुनि जे लाइ ऐं अवाम जे लाइ को सही निज़ाम आणणु चाहिनि थियूं, ऐं उहे गॾिजणु खपनि, उहे हिकु झंडे हेठि अचणु खपनि, ऐं उन्हनि जो हिकिड़ो वॾियूं पार्टी ठहिणु खपे। उहो त हुनजो शहीद जो ख़्वाबु हो पंहिंजी जॻह ते। पर असां जेके आहियूं से मुस्लिम लीग नून में उन जे करे आहियूं त असीं ख़ैर शहीद जी हिकिड़ी पंहिंजी सियासत हुई, उहो त आउं सम्झां थो त सिंध जे लाइ, माण्हुनि जे लाइ, ग़रीबनि जे लाइ, या उहो त अलॻि ॻाल्हि आहे, हिकिड़ी अलॻि डिफरेंट आहे उहा। त उन लाइ त अॼु को बि सियासतदान जेको आहे सो आउं सम्झां थो त जंहिं स्पिरिट सां, जंहिं जज़्बे सां शहीद सियासत कई, उहो अॼु केरु बि नथो करे। पर बाक़ी जेतिरे क़दुरु आहे त आउं सम्झां थो त हिन वक़्तु जेके बि मुल्कगीर पार्टियूं आहिनि उन में वाहिद इमाम मोहम्मद नवाज़ शरीफ़ जी पार्टी आहे, मुस्लिम लीग नून आहे, जेका जमहूरियत जे लाइ, इंसाफ़ जे लाइ, माण्हुनि जे लाइ ऐं बहितर हुकुमरानी जे लाइ, तइलीम जे लाइ, सिहत जे लाइ, इंसाफ़ जे हिकिड़े आज़ादु निज़ाम खे क़ाइमु करण जे लाइ, सहाफ़त इज़हार जी आज़ादी जे लाइ उहा जदोजहद करे रही आहे। इस्माइल साहब, तव्हांजे वालिद साहब जॾहिं बि जेल विया, अवाम दोस्तीअ में, जमहूरियत पसंदीअ में जेल विया, उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जो ॿियो को बि इल्ज़ाम करे न मड़ियो वियो। अवां जेल विया करप्शन जे केस में,
त इहे जेके ॿ किरदार आहिनि फाज़ल राव खां वठी इस्माइल राव ताईं, इनखे तव्हां कीअं ॾिसो एक्सपीडाइट कंदा? बिल्कुलु ॾिसो आउं जेल में वियुसि ऐं बिल्कुलु करप्शन जे इल्ज़ाम जे हेठि जेल में वियुसि ऐं पर आमरियत जे दौर में वियुसि ऐं उन 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 कानून तहत वियुसि जेको आमरनि जो ठहियलु कानून हो ऐं उहो कानून जंहिंमें तमामु इंसाफ़ जा रस्ता ऐं घटियूं बंदि हुयूं ऐं उन में असां वियासीं ऐं पोइ उन में जिते केतिरियूं पार्टियूं ऐं केतिरा माण्हू ऐं केतिरा अॻुवान जेको आहिनि से कंहिं डील करे को NRO वठी ऐं उनखां पोइ जेकॾहिं उहे उन्हनि पंहिंजो पाण तां उहे केसिस ख़तमु कराया या उहे जेके आहिनि से मसाइला हल कराया, मूं इन क़िस्म जी का बि जेका आहे सा न डील कई ऐं न ई कंहिं इन क़िस्म जे डील जो हिसो थियसि। कानूनी जंग असां विड़ी ऐं मूंखे नेब कोर्ट त बिल्कुलु उहो तव्हांखे ख़बर आहे त उहे हुकुम जूं बंदियूं कोर्ट हुयूं जेके ट्रायल कोर्ट्स हुयूं, हुनखे मथां खां फैक्स ईंदो हो त भई हिन माण्हूअ खे हीअ सज़ा ॾियणी आहे, जेका मथां फैक्स ईंदो हो उहे कोर्ट उहे ऐलान कंदियूं हुयूं, रुॻो सयूं कंदियूं आहिनि बाबा तोखे हीअ सज़ा आहे, हीअ सज़ा आहे। ऐं पोइ उनखां पोइ असां हाई कोर्ट में वियासीं। असां कंहिं ॿिए तरीक़े सां जेको आहे सो तव्हांखे ख़बर आहे त जेल में आऊं जेसिताईं मुंहिंजो हाई कोर्ट जो फ़ैसिलो आयो तेसिताईं बि आऊं जेल में रहियुसि ऐं हाई कोर्ट मूंखे जेको ट्रायल कोर्ट जो फ़ैसिलो हो उनखे सेटिसाइड कयो ऐं मूंखे बिल्कुलु बाइज़त तरीक़े सां बरी कयो। मूं ऐं मुंहिंजा साथी जेके बि असां सभु गॾु हुआसीं उनखे बरी कयो। तव्हांजे वाल साहब हेॾी वॾी जदोजहद कई ऐं हाणे उनजी वरसीअ ते मियां नवाज़ शरीफ़ हर दफ़े ख़ासि महिमान जी सूरत में अचे थो ऐं उहो मियां नवाज़ शरीफ़ जंहिंजी सियासी तरबियत जनरल ज़िया कई ऐं जनरल ज़िया जंहिंजे ख़िलाफ़ु शहीद फाज़ल राव सॼी उमिरि अयूबी आमिरियत हुजे या ज़िया आमिरियत हुजे जदोजहद कई, कोड़ा खाधा, जेल विया। जॾहिं मियां नवाज़ शरीफ़ उनजी वरसीअ ते ईंदो हूंदो शहीद फाज़ल जो रूह त ज़रूरु रंजिबो हूंदो। ॾिसो आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि वाज़ह कयां त माण्हू इंसान जी ज़िंदगी आहे ऐं माण्हू जा ख़्याल तब्दील थींदा रहंदा आहिनि ऐं माण्हू जा सियासी जेके आहिनि से तौर तरीक़ा बि तब्दील थींदा रहंदा आहिनि ऐं अॼु वजह तौर ते इन में को शक कोन्हे जेका मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ कॾहिं उहो डिनाए कोन कयो आहे त हू हुन जी जेका शुरूआती सियासी ज़िंदगी जो जेको रहियो उहो जनरल ज़िया जे ज़माने में ई हुनजी सियासी तरह उहो अॻियां आयो। पर उनखां पोइ मुसलसल तव्हां ॾिसो त जमहूरियत जे लाइ ऐं हिन मुल्क में सही सिविलियन हुकुमरानी जे लाइ ऐं हिन मुल्क में जमहूरियत जो सही समर जेको आहे सही माण्हुनि ताईं पहुचाइण लाइ आउं सम्झां थो त जेको नवाज़ शरीफ़ जी जेका जदोजहद आहे उहा कंहिं ॿिए पार्लियामानी लीडर ऐं कंहिं जमहूरी लीडर जी कोन्हे। ऐं मियां नवाज़ शरीफ़ जॾहिं शहीद फाज़ल राव जे मज़ार ते अचे थो त आउं सम्झां थो त हू जमहूरी क़ुवतनि जी नुमाइंदगी करे थो। हू पाकिस्तान में जमहूरी हुकुमरानी करण जे लाइ जदोजहद कंदड़ कारकुननि जी नुमाइंदगी करे थो। हू पाकिस्तान जे अंदरि सही हुकुमरानी ऐं गुड गवर्नेंस जे लाइ जदोजहद कंदड़ तमामु सियासी कारकुननि जी नुमाइंदगी करे थो। नाज़रीन, हिते वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ इस्माइल राव साहब सां असांजी ॻाल्हि ॿोल जारी रहंदी। नाज़रीन, असीं वापसि आया आहियूं। इस्माइल राव साहब सां असांजी कचहरी जारी आहे। इस्माइल राव साहब, अवां जॾहिं जाम सादिक जी काबीना में पहिरियों दफ़ो वज़ीर थिया त उन वक़्तु तव्हांजी फीलिंग छा हुई ऐं छा सोचे उन काबीना में शामिलु थिया? ऐं काबीना में कुझु सोचे शामिलु कोन थियो हुउसि। फ्रैंकली तव्हांखे ॿुधायां त नेचुरली असीं हिकिड़ो अची विया हुआसीं ऐं पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु सियासत में ऐं हुआसीं पंहिंजी जॻह ते ऐं उनजा सबब वग़ैरह काफ़ी आहिनि। उहो वरी आउं कंहिं ॿिए टाइम ते, पर जेको तव्हां ॿिए टाइम ते कंहिं इज़हार कंदो जेको तव्हां सुवालु कयो आहे त आउं मेंबर थी आयुसि ऐं उनखां पोइ पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु ई असां इलेक्शन कई। पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु असां जेको आहे सो आयासीं, गवर्नमेंट ठही, उन में आयासीं ऐं जाम साहिब खे असां वोट कयो एज़ चीफ मिनिस्टर। पर वज़ीर थियण जो जेतिरे क़दुरु सुवालु हो त मूं सोचियो बि न हो त आउं वज़ीर थींदुसि, मिनिस्टर थींदुसि। मूंखे जाम साहिबु घुरायो ऐं चई त बाबा आउं पंहिंजो तव्हांखे ऐं मिनिस्टर थो कयां। सच पुछो त मूं जेके हुनखे लफ़्ज़ चया त मूं चयो जाम साहिबु असीं तव्हां सां गॾु आहियूं ऐं तव्हांजे सपोर्ट में आहियूं, तव्हांखे सपोर्ट कंदा रहंदासीं, पर आउं मिनिस्टर थियणु नथो चाहियां, वज़ीर थियणु नथो चाहियां। ऐं जीअं आहियां त मूंखे मतिलबु हुन चयो त बाबा हिते
मूं वटि माण्हू जेके आहिनि से कतार लॻाए वेठा आहिनि सिफ़ारिशुनि जूं वठि लॻी पई आहे वज़ीर करण जे लाइ ऐं मूं हुनखे लफ़्ज़ चयो त मूं तव्हांखे ख्वारी न करायो महिरबानी करे त आऊं जेको आहियां सो मूं ते हिते जेको आहे सो लॻी पई आहे सिफ़ारिशुनि जी वठि आऊं तोखे पाण वज़ीर थो कयां जेको आहीं सो तूं जेको आहीं सो वज़ीर नथो थिए हुनजा वर्ड त चई बाबा उहा शहीद फाज़िल वारी जेका सियासत हुई उहा शहीद फाज़िल पाण सां गॾु खणी वियो हाणे उहा सियासत कोन्हे ऐं तूं मुंहिंजो चवण मञ ऐं वज़ीर थी ताज़ो तव्हां मुस्लिम लीग नून सिंध जा सदर थिया आहियो इन सदारत खे कीअं सम्झो था ऐं इन सदारत वारे ऐलान खां पोइ गौस अली शाह साहब जेके पहिरियों सिंध जा सदर हुआ उन्हनि सां को राब्तो या उनखे को परचाइण जो प्रोग्राम साईं गौस अली शाह साहब जन असांजे लाइ तमामु घणो मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि ऐं असांजो सीनियर अॻुवान आहे ऐं हू पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो अॼु बि हिसो आहे न रुॻो हिसो पर आउं सम्झां थो त हू असासो आहे असांजो ऐं हू असां सां मूंखे उमेदु आहे त असां सां गॾु हलंदो ऐं असांजी ॿांह ॿेली थींदो ऐं असांजी मदद कंदो ईअं ई सभु जेके बि आहिनि हिकिड़ा पिलर्स सिंध जी सियासत जा जेके मियां नवाज़ शरीफ़ सां गॾु आहिनि उहे सभु असां सां असीं सभु उन्हनि वटि असीं वेंदासीं उनखे गॾु खणी हलंदासीं ऐं हीउ हिकिड़ो वॾो आउं सम्झां थो त हिकिड़ो चैलेंजिंग जॉब आहे पंहिंजी जॻह ते चैलेंजिंग हिकिड़ी असाइनमेंट आहे जंहिंखे असां कोशिशि कंदासीं ऐं उमेदु कयूं था त इनशाला भरपूर तरीक़े सां उन ज़िमेदारी खे निभाइण जी कोशिशि कंदासीं ऐं अकेलो न पर हिकिड़ो टीम वर्क जो कमु आहे ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी त आउं बहितरीनु हिकिड़ी टीम ठाहियां जेका हिन सॼे कम खे हिन हेॾी सारी ज़िमेदारी खे निभाइण में असां सां गॾु हले ऐं गॾु खणी हलूं मुस्लिम लीग नून जो सिंध जे हवाले सां जेको हिन वक़्तु परसेप्शन जुड़ियो वियो आहे उहो इहो आहे त मियां साहिब जो सिंध ॾांहुं ध्यानु घटि आहे ऐं पीपुल्स पार्टी जे हवाले करे छॾियो आहे सिंध ऐं मुस्लिम लीग नून जे कारकुननि सां न के राब्ता आहिनि न का उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई आहे इन तासुर खे कीअं ख़तमु कंदा ॾिसो कॾहिं कॾहिं के तासिर ठही वेंदा आहिनि को परसेप्शन क्रिएट थींदो आहे ऐं जंहिंजो ग्राउंड रियलिटी सां को तइल्लुक़ु कोन हूंदो आहे हिकिड़ी बिल्कुलु मुख़्तलिफ़ सिचुएशन आहे हिकिड़ी हक़ीक़त आहे असीं कुझु हुन में मियां साहिब जूं पंहिंजूं मसरूफ़ियतूं बि आहिनि ऐं हिकिड़ा मुल्कगीर लेवल जा हिकिड़ा चैलेंज आहिनि मसइला आहिनि प्रायोरिटीज़ आहिनि हुन जूं पंहिंजूं ऐं त हिकिड़ी त इहा ॻाल्हि आहे अच्छा ॿी ॻाल्हि इहा आहे त कुझु एक्सपेक्टेशन्स बि थियनि थियूं असांजूं पंहिंजूं बि एक्सपेक्टेशन्स आहिनि अच्छा ॿी हुन खां अलावा त ज़ाहिर आहे मियां नवाज़ शरीफ़ जो जेको मामिलो आहे उहो अॻे ई इहो बार बार हू चई चुको आहे त बाबा आउं 80s ऐं 90s वारी पॉलिटिक्स न कंदुसि सियासत न कंदुसि हुनजो इहो क्रेडिट आहे त हुन वॾी फरागदली सां जेको आहे सो जेके बि चाहे उनजो मैंडेट कीअं बि आहे पर उन जेके बि दुनियूं जेकॾहिं उहे मैंडेट उन्हनि खे जेकॾहिं उहे इलेक्ट थी आयूं त हुनखे उन एक्सेप्ट कयो आहे ऐं उहो खणी हलण जी हुनखे कोशिशि करे पियो उते फ़र्ज़ु करे ॾिसो त फ्रंटियर जी गवर्नमेंट हुई त उते बि उहा गवर्नमेंट जेका हुई सा के धुरियूं जेके इतादी हुयूं मियां नवाज़ शरीफ़ साहिब सां वज़ीर आज़म साहिब सां त उहे खणी आया दुनियूं त बाबा ठीकु आहे हिते असीं पंहिंजी गवर्नमेंट था ठाहियूं पर हुन क़बूल न कयो हुन चयो त न भले जेका लार्जेस्ट पार्टी आई आहे इमरान ख़ान साहब हुई उहा भले हुकूमत ठाहे करे सर्विस करे माण्हुनि खे मुतमइन करे ऐं डिलीवर करे उते जे बलोचिस्तान में तव्हां ॾिसो त हुन हिकु क़दम अॻिते वधाईंदे हुन खां लार्जेस्ट पार्टी असांजी पंहिंजी हुई पर हुन उनखे छॾे इतादीन खे जेको आहे पंहिंजे इतादीन खे चीफ मिनिस्ट्री ॾिनी त ठीकु आहे असीं तव्हां सां गॾु आहियूं तव्हांजा इतादी आहियूं ऐं अवां हुकुमरानी कयो ऐं रूल कयो त सिंध में पीपुल्स पार्टी मुखालिफ़ रही आहे ऐं अॼु बि असीं सम्झूं था त असांजी मुखालिफ़ पार्टी आहे पर मियां नवाज़ शरीफ़ उनखे एक्सेप्ट इन हवाले सां कयो त बाबा ठीकु आहे सिंध हुकूमत भले हू कनि हलाइनि पर सिंध में जेको पीपुल्स पार्टी खे मियां नवाज़ शरीफ़ जे पारां त जेका आहे सा बिल्कुलु हिकिड़ी सिंध जे हवाले सां सिंध खे सपोर्ट करे थो मियां नवाज़ शरीफ़ उहो चए थो त बाबा सिंध खे आउं जेके मेगा प्रोजेक्ट्स ॾींदुसि सभु कुझु कंदुसि पर पीपुल्स पार्टीअ जो जेको हुकूमत जो जेको मामिलो आहे रवैयो आहे ऐं जेके इंतकामी कार्रवायूं आहिनि सियासी कारकुननि सां ऐं मियां नवाज़ शरीफ़ बरमला उन ॻाल्हि जो इज़हार कयो आहे त बाबा असां जॾहिं पाण इहो चऊं था त असीं 80 ऐं 90 वारी सियासत न पिया कयूं ॾाकियारी त पीपुल्स पार्टी जेकॾहिं उहा सियासत करे थी पंहिंजी सियासी मुखालफ़तुनि खे बर्दाश्त न करे पंहिंजा सियासी हरीफ़ जेके आहिनि उनखे बर्दाश्त न करे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु सियासी बुनियादनि ते इंतकामी कार्रवायूं थियनि उन्हनि जे ज़मीननि ते कब्ज़ा थियनि कूड़ा केस थियनि
ऐं उन्हनि जो जीअण जंजाल कयो वञे, उन्हनि जे लाइ जेका आहे ज़मीन जेका आहे टांडो करे छॾिजे। त इहे ऐं पोइ जेके सिंध जा पंहिंजा मसइला आहिनि, सिंध तव्हां ॾिसो पिया त सिंध जी हालति छा आहे, तइलीम तबाह आहे, सिंध जी अमन अमान तबाह आहे, लोकल गवर्नमेंट जा जेके इदारा आहिनि उहे त रिश्वत घर थी विया आहिनि। हाणे उहे इदारा रिश्वत घर आहिनि। तव्हांजी पार्टीअ में तव्हां खां वधीक सीनियर वॾनि उहिदनि ते रहंदड़ स्टॉलवर्ड्स शामिल आहिनि, जिन में मुमताज़ भुट्टो, साईं गोस अली शाह, ज़फ़र अली शाह, लियाकत जतोई। उहे तव्हांखे पंहिंजो क़ाइद दिली तौर तस्लीम कंदा या उन्हनि सां ॾिसो, मुंहिंजे लाइ उहे वॾा आहिनि, मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि ऐं असीं सभु गॾिजी कमु कंदासीं। ऐं ठीकु आहे, मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहिबु मूं ते महिरबानी कई आहे, हुन मूं ते एतमाद कयो आहे। ऐं पर हीअ जेको सियासत आहे उहा कंहिं हिकु माण्हू जे फ़र्द जे वसे जी ॻाल्हि कोन्हे, पार्टी आहे, पूरी तनज़ीम आहे ऐं उहे सभु असीं सम्झूं था त पंहिंजी पंहिंजी जॻह ते हर कंहिंखे पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे। जेतिरो वॾो माण्हू आहे, जेतिरो ताक़तवर माण्हू आहे, जेतिरो हू असराइतो माण्हू आहे, ऐं सम्झां थो त उहे असांजे हिन पार्टी जे लाइ बि ओतिरा ई वधीक असराइता थींदा ऐं ओतिरा ई उन्हनि जो जेको मुस्बत किरदारु हूंदो। ऐं मूंखे उमेदु आहे त सभु इन्हनि सां गॾिजी जेको आहे सो भरपूर तरीक़े सां हिन पार्टी खे फ़ाल बनाईंदासीं। हीअ जेको जंजाल पियल आहे सिंध जे माण्हुनि खे रिश्वतगिरी जो, करप्शन जो, हीअ जेका हुकूमत गीचे में पियल आहे, जिन तबाह ऐं बर्बादु करे छॾियो आहे, असां सभिनी जी कोशिशि हूंदी, एफर्ट हूंदी त सिंध जी आवाम खे बाशूर कयूं ऐं हिन झंझट मां सिंध जे माण्हुनि जी जान आज़ादु करायूं। इस्माइल राव साहब, तव्हांजे औलाद में बि सियासत करण जो शौक़ु आहे? बिल्कुलु, मूंखे उमेदु आहे त ज़रूरु कंदा ऐं शौक़ु बि अथनि सभिनी खे ऐं सियासत कंदा बि। हिन महिल ताईं अव्हां कंहिंखे पंहिंजो न, हींअर त अञा सभु पढ़नि था पिया, पर बहरहाल हिकिड़ो ज़ाहिर आहे उहो सॼो माहौल उहो आहे त उनजे असर में मुंहिंजा ॿार बि आहिनि। तव्हांखे लतीफ़ जी शाह भिटाई जी शाइरी तमामु घणी यादि आहे, असांजे नाज़रीन खे को शाह भिटाई जे नज़म को लतीफ़ साईं जो शेर कहिड़ो ॿुधायां तव्हांखे, जेको चओ केॾारे मां ॿुधायो, सारंग मां ॿुधायो, मारूईअ मां ॿुधायो। आगम ई न अंग, तव्हां जॾहिं सारंग चयो आहे त चलो सारंग मां थो तव्हांखे ॿुधायां। आगम ई न अंग जहिड़ो पसंदि परीअं जो। जेको आगम आहे, झुड़ आहे, ऐं झुड़ जो पंहिंजो हिकिड़ो रंग थींदो आहे, हिकिड़ो माहौल थींदो आहे, हिकिड़ो वॾो हिकिड़ी सॼी सुरताल पैदा थी वेंदी आहे आगम जी, जंहिंमें जॾहिं झुड़ ऐं हवाऊं ऐं ककर जॾहिं हलंदा आहिनि त उनजो हिकिड़ो आगम ई न अंग जहिड़ो, लतीफ़ साईं चयो त जहिड़ो मुंहिंजे महबूब जो दर्शन आहे। आगम जो वॾी ॻाल्हि आहे तमामु, उन में माण्हू जी दिलि सरई थींदी आहे, ख़ुशि थींदी आहे, पर जेको मुंहिंजे महबूब जो दर्शन आहे उहो जेको आगम ई न अंग जहिड़ो पसंदि परीअं जो। सेणनि रे सैद चए रूह न रचनि रंग, सैं थिया सारंग जानी आयो जो में। नाज़रीन, ही हुया इस्माइल राव साहब जेकी मुस्लिम लीग नून सिंध जो सदर थियण खां पोइ हिननि जी महिरबानी त हिननि पहिरियों इंटरव्यू सिंध टीवीअ खे ॾिनो ऐं सुभाणे मिलंदासीं हिकु नई शख़्सियत, नए महिमान सां गॾु। अल्लाह वाहे।